सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। चरण यानी जिते सब स्वार्थ सब सोचूं सब खत्म जो कोई है तू। आशीर्वाद यानी मुझी चाहत, आशीष यानी मुझी मर्जी। तीजे करे असां थोड़ो पंहिंजो पाण खे बदलायूं, थोड़ो पंहिंजो पाण खे भेटकाओ खोरो पियो, थोड़ो पंहिंजो पाण खे ब्लैकमेलिंग खोरो। इहा ब्लैकमेलिंग उन ते असर न कंदी, लेकिन असांखे घुमाए रखंदी आहे। कॾहिं थोड़ी कंहिंजी खुशामद जे करे, कॾहिं कंहिंखे कुझु चवण जे करे, कॾहिं स्वार्थ जे करे, कॾहिं मुफ़ादनि जे करे, कॾहिं कंहिं दोस्ती संगत में वेही करे कुझु पिया ॻाल्हाइण। कंहिं बि चङे इंसान लाइ न। जंहिं ॾींहुं असांखे चङे ते उबतो ॻाल्हाईंदासीं त पोइ चङे खे सम्झंदासीं, उबतो ॻाल्हाईंदासीं, चङाई खणी कीअं सघंदासीं। तंहिंजे करे असां ॾिसंदासीं असांजो दुश्मन कोई बि न आहे, असां सभु पंहिंजा दुश्मन पाण। जॾहिं बि असांजो को ॾिणु ईंदो आहे, कोई त्योहार ईंदो आहे, जॾहिं को मौक़ो ईंदो आहे, उते असांजो संदेश ऐं उनजो आदेश, उनजो जीवन वधीक हलंदो आहे या जोक्स वधीक हलंदा आहिनि। असां जेतिरा उन त्योहारनि जे मौक़े ते, देवनि अवतारनि जे मौक़े ते, देवनि जे मौक़े ते हिकु ॿिए जोक्स फॉरवर्ड कंदा आहियूं, असां कॾहिं उन जूं चङाइयूं फॉरवर्ड कयूं नी। हिकु ॿिए खे चङाई जा केतिरा संदेश मोकिलिया आहिनि, उन जे गुणनि जूं केतिरियूं ॻाल्हियूं मोकिलियूं नी। करे असां पंहिंजो पाण खे ॾिसो सही, या असां हुनजा जोक्स करे करे उनजी इज़त खे उछलायो आहे। असां उन्हनि खे भॻवान देव देवी छा मञे करे उछलायो आहे, या उन्हनि ते उनजे नाले ते असां हिकिड़ो गंद जो पाप पंहिंजे मथां उछलायो आहे। असां छा कयो आहे? तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे थोड़ो थोड़ो संभाले करे हलूं। असां उन सच साईं जे रस्ते जा राही थियूं, उन तरफ़ हलूं, पर नज़र माइल स्टोल ते ज़रूरु रखंदा आहियूं। भई केतिरो पंधु कयोसीं या उते ई बीठा, केतिरो अॻिते वधियासीं या किथे वहिजी त न रहिया, या अॻिते वधण जे बजाए असां रस्तो भुलिजी करे पोइ त न विया। असांजी का हालत उहा त कोन्हे थी जीअं हिकिड़ो शख़्स हिकु फेरी करे होटल ते बीठो, गाॾी हुयसि, और जेको चांहि पाणी खाधो पीतो जेको बि खाधे, पर जीअं हलियो आमतौर ॾंढ पतो न पवंदो, हेॾे रोधी आहे, हेॾे हली कोन्हे, तो जीअं हलंदो हलियो तो उनखे वञिणो कराची। वरी अॻिते बि उनखे पुछियसि तो बाक़ी घणो कराची परे आहे, मैं पहुंचना हूँ कॾहिं न पहुचंदे। भाई कराची तूं कॾहिं ज़िंदगी में पहुचंदे ई न। चए छो? बसि तूं त होटल तूं रोज़ बि वेंदो लाहौर तरफ़ वेंदो आहे, कराची काॾे फुरंदो, उबतो थी करे हलंदो पिया जेको बि आहे। रस्तो हिन तरफ़ पर तुंहिंजो हिन तरफ़ मुड़ी वियो, तोखे पतो ई न पियो। किथे गाॾी असांजी उबती त न थी वई आहे, किथे वन वे ट्रैफिक में असां किथे उल्टिया त न थी विया आहियूं। लॻंदो ईअं पिया अॻिते वेंदा पियूं, किथे पोइते त न वेंदा पियूं। इहो त ॾिसूं, असांखे वञिणो कराची आहे, किथे लाहौर वारे रस्ते ते उबतो त न वेंदा पियूं। तंहिंजे करे रस्ते खे बि ॾिसूं, रस्ते जे माइल स्टोन खे बि ॾिसंदा हलूं, केतिरो पंधु करे अॻिते वधिया।
असांजी नज़र माइलस्टोन ते हुजे, भई केतिरो वेझो वेझो थींदा वेंदा आहियूं, केतिरो केतिरो पंधु कंदा ईंदा आहियूं। ऐं जंहिं ॾींहुं इहा चीज़ असांजी सम्झ में आई उन ॾींहुं असां ज़िंदगी में न पोइ पतो वरी अॻिते ई अॻिते हूंदासीं, बसि उन चरणनि ते हलियासीं पोइ अहिड़ी मंज़िल ते पहुचंदासीं, पहुचण खां बाद बाक़ी कोई रुकावट आहे ई न।